बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी। तहां सभिनी जो फेवरेट प्रोग्राम रक्स रूह सां गॾु तव्हांजी होस्ट शैला गुल तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। उमेद कयां थी तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, मज़े में हूंदा, जिते बि ख़ैरियत सां हुजो, जंहिं बि मंज़िल ते रहंदा हुजो, जंहिं बि पंहिंजे फैमिली सां तालुक़ु रखंदा हुजो, जिथे जिथे तव्हां रसो ऐं वसो उते तव्हां हमेशह आबाद हुजो। असांजी दुआऊं तव्हां सां हमेशह ई गॾनि ऐं धरतीअ जे हिन मंच तां असां वटि उहे सुरीला फ़नकार, खोड़ सारा आर्टिस्ट जेके कुझु अहिड़ा आहिनि जेके काफ़ी अरसे खां वठी पंहिंजे म्यूज़िक सां सलाड़ियल आहिनि ऐं पंहिंजे म्यूज़िक सां पंहिंजे उन रंगनि खे पंहिंजे उन जेको इर्द गिर्द जो माहौल आहे से रंगीन करे वेठा आहिनि, पर उहे रंग आहिस्ता आहिस्ता असांजी धरतीअ ताईं पहुची वञनि था। त यकीनन असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त सुठा सुठा आवाज़, सूफ़ी कलाम ऐं उहे सभु जेके तव्हांजे दिलि जे वेझो आहिनि। कॾहिं कॾहिं कुझु धुनियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हमेशह असांजे ॿुधल हूंदियूं आहिनि, पर उन में कुझु शाइरी जी नवाण हूंदी आहे। त पेश कंदा आहियूं तव्हांखे असांजे प्रोग्राम रक्स रूह में। त यकीनन असां वटि महिमान बि मौजूदु आहिनि असांजे प्रोग्राम में। तव्हां पंहिंजे फीडबैक हमेशह आगाह कंदा रहंदा आहियो, तमामु घणा थोराइता आहियूं तव्हांजा। ऐं अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जी बाक़ाइदा हिकु शुरूआति कंदासीं सां हिकु बहितरीनु ऐं सूफ़ी कलाम सां कंदासीं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलो त मनक़ब जी जेका शुरूआति असां कंदासीं, उन में असां जेको महिमान अॼु आयल आहे तमामु वॾी लिस्ट, छो जो असांखे जेको अंदाज़ हूंदो आहे असांजी माशाअल्लाह चवण में त चऊं था सिंध एतिरी आहे, पर सिंध असांजी तमामु वॾी आहे। जॾहिं बि असां कराची खां वठी कश्मीर ताईं जॾहिं असांजी नज़र वञे थी त तमामु घणो दिसिजो आहे रस्तो। उन में खोड़ सारा असांजा शहर अहिड़ा अचनि था जेके असांजे सकाफ़त सां तमामु घणा जुड़ियल आहिनि। हर शहर जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे, हर धरतीअ जे उन हिकिड़े कुंड खां कुर्छ खां अची करे जेके असांजा महिमान असां वटि पहुचनि था, उन्हनि जे मान जी ॻाल्हि ई अलॻि आहे। त अॼु असां वटि तमामु हिकु सुठा फ़नकार मौजूदु आहिनि ऐं जेके आया आहिनि जेकमाबाद खां। अॼु उन्हनि जो जेको इंटरव्यू कंदासीं, कुझु ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचंदियूं, यकीनन तव्हांखे ख़बर पवंदी त किथां आया, कीअं शुरूआति कई, इहे सभु ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं। पर शुरूआति कंदासीं पहिरियां असां हिकु बहितरीनु मनक़बत सां, उन खां पोइ असां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। जेको अॼु असांजो महिमान आहे उनजो नालो आहे अदा अल्ताफ़ चांडियो ऐं उन्हनि असांखे ॿुधायूं तव्हांखे त काफ़ी अरसे खां वठी जेको आहे सो पंहिंजे हिन म्यूज़िक सां जुड़ियल आहिनि, अॼु असां ताईं पहुता आहिनि। अॼु उन्हनि जो आवाज़ु ॿुधंदासीं त यकीनन असांखे बि ॾाढो सुठो लॻंदो। अस्सलाम वालेकुम अदा, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अलाह जो अहसान, सभु ख़ैरियत आहे। अॼु तव्हां मुंहिंजे ख़्याल में मनक़बत खां शुरूआति करियो था। असांजे ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़नि खे तव्हां पंहिंजो आवाज़ु ॿुधायो, पोइ अॻिते वरी असां कचेरी तरफ़ अचूं। अलीअ जे दर्जो तूं कुतो थी त गुज़ार, कन वठीनी पुछ वठीनी तब कर कुताणी का। सैयद लाल लतीफ़ चवे ओ वञल शिकार, मन चुच करियूं न्यनी पाणसी। अगर सब कुछ अलीअ जे दर तां मिले, तबे दर ते वञण जो छा मतलब। अगर सब कुछ अलीअ जे दर तां मिले, तबे दर ते वञण जो छा मतलब। हैदर जो गदागर बणिजी वञ, हैदर जो गदागर बणिजी वञ। पैरनि खां पिनणा जो छा मतलब। अगर सब कुछ अलीअ जे दर तां मिले, तबे दर ते वञण जो छा मतलब। उहा जाए विलादत हैदर जी। जंहिं काबे खे थो सजदा ॾे,
तस्वर जे न आए दिल में सजदन ॾियण जो छा मतलब हैदर जो गदागर बणिजी वञ ख़ैरन खां पिनण जो छा मतलब अगर सब कुछ अलीअ जे दर तां मिले कभी दर ते वञण जो छा मतलब कुर्सी पढ़त सही जेका नाम अलीअ ते थिए थी ख़त्म कुर्सी पढ़त सही जेका नाम अलीअ ते थिए थी ख़त्म कोई भी इसमें आज़म जी ख़बर न थी कोई भी इसमें आज़म जी ख़बर न थी त क़ुरान पढ़ण जो छा मतलब हैदर जो गदागर बणिजी वञ ख़ैरन खां पिनण जो छा मतलब अगर सब कुछ अलीअ जे दर तां मिले कभी दर ते वञण जो छा मतलब माशाल्लाह माशाल्लाह बहितरीन ॾाढो सुठो अदालत केतिरा साल थिया आहिनि तव्हांखे हिन फील्ड में कमु कंदे 8-10 साल थी विया आहिनि 8-10 साल थी विया आहिनि लिया माशाल्लाह भला जेका पंहिंजे मतिलब जी शाइरी सोचींदा उहा मिली आहे अञा ताईं अञा कुझु ॻोल्हा में आहियो अञा न मिली आहे अच्छा कंहिंखे ॾिसी शौक़ु थियो त मूंखे बि सिंगिंग करणु खपे बसि ॿुधंदा हुआसीं नंढे लाइ फनकार ॿुधंदा हुआसीं पोइ इश्क थियो त अच्छा उस्ताद तव्हांजो उस्ताद मोहम्मद पीरल अच्छा मोहम्मद पीरल माशाल्लाह अच्छा हर शहर मां जॾहिं माण्हू पंहिंजा नाला मशहूरु करे निकिरंदा आहिनि पोइ उते जेके पंहिंजा ॻोठ वारा हूंदा आहिनि या पंहिंजे तर वारा माण्हू ॾाढियूं तारीफ़ूं कंदा आहिनि ऐं हिकिड़ो हौसलो माण्हू मिलंदो आहे त भई असां पंहिंजे शहर में एतिरा मशहूरु हूं उते माशाल्लाह तव्हांखे कीअं पंहिंजे शहर में फीडबैक मिलंदो आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह बसि थोरो थको आहे अच्छा मिट माइट भला छा चवंदा आहिनि तव्हांजो आवाज़ सुठो आहे तव्हां असांखे बि सेखारियो असांजे ॿारनि खे बि सेखारियो ॾाढा ख़ुशी आहिनि उहे बाबा असांजो जेको आहे ख़ानदान में ई मां हिकिड़ो ई ॻाइणो थियो अच्छा जी हा उन खां पहिरियां कॾहिं बि न न ॿिया न आहिनि अच्छा असां सम्झो त मतिलबु जलाल चांडियो साहिबु बि अहिड़ो लेजेंड आहिनि एतिरो नालो आहे असांजे सिंध जो ईअं त हाणे काफ़ी फनकार आहिनि मुमताज़ मौलाई आहे उहो चांडियो हा बिल्कुलु सही भाई आहे सही न ॾाढो सुठो असांखे तव्हांजो कलाम बि ॾाढो पसंदि आयो तव्हांजो आवाज़ बि ॾाढो मतिलबु दिलि खे छुहंदड़ आहे हाणे छा था ॿुधायो हाणे सचल साईं काफ़ी ॿुधायो सचल साईं जी काफ़ी बिल्कुलु थी वञे तस्बीह चा तुई मकारा वाली ओ ते दाढ़ी की तुई चिट्टी हो परवा माल इवें खाधुई जिव तरकारी लगदी मिठी न तू मदर मसीह ते वड़िया न ते कबरां धारी ॾिठुई ए बुलिया सुध तॾा पो सही जॾहिं मूं ते हो सही मिटी जिसने इश्क में सर न दिया वो जग जिया तो क्या हुआ इश्क में सर
सर न दिया ओ जग जिया तो क्या हुआ। इश्क में सर न दिया ओ जग जिया तो क्या हुआ। इश्क में सर न दिया, इश्क में सर न दिया ओ जग जिया तो क्या हुआ। इश्क में सर न दिया ओ जग जिया तो क्या हुआ। इश्क में सर न दिया ओ जग जिया तो क्या हुआ। क्या हुआ। जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या हुआ। अपना अंतर रंगता नहीं, अपना अंतर रंगता नहीं, जोगी बना तो क्या हुआ। इश्क में सर न दिया ओ जग दिया तो क्या हुआ। इश्क में सर न दिया ओ जग दिया तो क्या हुआ। हाजी मदीने शहर में सजदा दिया तो क्या हुआ। हाजी मदीने शहर में सजदा दिया तो क्या हुआ। पढ़ता अमल करता नहीं, पढ़ता अमल करता नहीं, हाजी बना तो क्या हुआ। इश्क में सर ना दिया ओ जग दिया तो क्या हुआ। इश्क में सर ना दिया ओ जग दिया तो क्या हुआ। सचल अपने मुख से आंसू बहा तो क्या हुआ। सचल अपने मुख से आंसू बहा तो क्या हुआ। दिल का रोना रोता नहीं, दिल का रोना रोता नहीं, लोगों सुना तो क्या हुआ। इश्क में सर ना दिया ओ जग दिया तो क्या हुआ। इश्क में सर ना दिया ओ जग दिया तो क्या हुआ। इश्क में सर ना दिया, इश्क में सर ना दिया ओ जग दिया तो क्या हुआ। इश्क में सर ना दिया ओ जग दिया तो क्या हुआ। इश्क में सर ना दिया ओ जग दिया तो क्या हुआ। छा ॻाल्हि आहे ज़बरदस्त। ॾिसो कुझु कलाम अहिड़ा हूंदा आहिनि कलाम जे थ्रू उहो मैसेज पहुचंदो आहे माण्हुनि ताईं। त यकीनन अल्फाज़ जेके सम्झण जी ॻाल्हि हूंदी आहे हमेशह। बैक टू बैक असां कलाम ॿुधूं था पिया ऐं कलाम तमामु हिकु खां हिकु आहिनि। जॾहिं चवंदा त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे, ॿुधो आहे तव्हां। वरी आहियूं बसि रक़्स रूह में, त रूह सां हिकिड़ो तालुक़ु आहे ऐं रूह खे हमेशह जेका असां मौसीक़ीअ सां केॾो मूड ख़राबु हूंदो आहे, कुझु बि हुजे, दिलि में कहिड़ा बि ख़्याल हुजनि, पर जॾहिं असां वटि मौसीक़ी स्टार्ट थी वेंदी आहे त चङे कासे मूड ख़राब मां बि मूड सुठो थी वेंदो आहे। हलियो त यकीनन तव्हां असांजी हिन प्रोग्राम खे, असांजे हिन म्यूज़िक खे तव्हां इंजॉय कंदा हूंदा। ऐं असां वटि दाल साहब मौजूदु आहिनि, तमामु सुठा कलाम ॿुधाए रहिया आहिनि। अदा हाणे तव्हां कहिड़ी सिलेक्शन करे वेठा आहियो? हाणे पंहिंजे मुर्शिद जो कलाम ॿुधाईंदो मौलिक आदर पेश कयो। बाहन बथड़ो बान हो हाँ मुझी भी नाहे बोली। मेरे करे लंघोंगण सांजे कहीं टाणे सां टोली। सुरहा सैर सिंगार ॾिसां हुबकार सदी होली। कर साईं अलॻि सोली हिन क़दर बख़्श जी कुर्ब सां।
कासिद मुझे यार खेले सलाम, कासिद मुझे यार खेले सलाम, कासिद मुझे यार खेले सलाम। अंगण आयो करे वेढ़ो वसायो कर सजण सुबह हर शाम, कासिद मुझे यार खेले सलाम, कासिद मुझे यार खेले सलाम। दम दम दोस्ती जजाम, दम दम दोस्ती जजाम। कासिद मुझे यार खेले सलाम, कासिद मुझे यार खेले सलाम। वरले असां नाउ अल्लाह जे नीह वरल असां करके अचण जा जाम, करके अचण जा जाम। कासिद मुझे यार खेले सलाम, कासिद मुझे यार खेले सलाम। कादिर बख्शते बख्श भली थे, कादिर बख्शते बख्श भली थे। बोलो वहाँ जो गुलाम, बोलो वहाँ जो गुलाम। कासिद मुझे यार खेले सलाम, कासिद मुझे यार खेले सलाम। अंगण आयो करे वेढ़ो वसायो करे सजण सुबह हर शाम। कासिद मुझे यार खेले सलाम, यार खेले सलाम, यार खेले सलाम। ॾाढो ज़बरदस्त कासिद मुंहिंजे यार खे ॾियो सलाम। अच्छा तव्हां जे साम्हूं डायरी रखियल कोन्हे, मां हिकिड़ी शइ नोट कई न त डायरी जे रखियल न हूंदी आहे तॾहिं मतिलबु काफ़ी सारी पोइट्री माण्हू खे यादि आहे, जंहिं कुझु यादि आहे त शाइरी एतिरी यादि कीअं थी वञनि तव्हांखे? ॾाढी मतिलबु ॾुखी ॻाल्हि आहे। मूंखे बि चवंदा आहिनि अक्सर करे तव्हां सिंगिंग कंदा आहियो, असांजो बि थोरो घणो बढ़िया आहे, त उन जे करे माशाअल्लाह तव्हांखे ॿुधो आहे तव्हां सही आहियूं, बसि मिड़ी हली थो वञे। सो उन जे करे इट मीन्स मतिलबु मुंहिंजे साम्हूं बि जॾहिं डायरी या रखियल न हुजे त मां गीत ॻाईंदी आहियां, त काफ़ी सारा कलाम हूंदा आहिनि जेके चवंदे चवंदे यादि थी वेंदा आहिनि। तॾहिं पुछण वारे खे साम्हूं जेके ॿुधनि था उन लाइ थोरी हैरत अंगेज़ ॻाल्हि हूंदी आहे त तव्हां केतिरा कलाम यादि कंदा, जॾहिं असां ॻायूं था त रिपीट कंदे कंदे माण्हू खे यादि थी वेंदा आहिनि। बसि इश्क आहे, शौक़ु आहे न, करणो आहे। इहा ॻाल्हि इश्क खां सवाइ नथी थी सघे। अच्छा मतिलबु जेका हीअ तव्हां पोइट्री पढ़ो था, असां मुख़्तलिफ़ शाइरनि जी, तव्हांजो पंहिंजो पसंदीदा शाइर कहिड़ो आहे? उस्ताद बुखारी। उस्ताद बुखारी, भला उन जो कलाम थी वञे को बुखारी साहिब जी ॻाल्हि छा आहे? दिल पर मुंहिंजी दिल में
कोन्हे यार करार दिल बर मोहजी दिल में कोन्हे यार करार पिरीने को प्यार आया तुझे आसरे कोई इश्कवा ॾाढो मशहूरवा इन्हीं दिनों सूरवा इन्हीं में सुरूरवा हो इहो जेको इश्कवा ॾाढो मशहूरवा इन्हीं दिनों सूरवा इन्हीं में सुरूरवा हो इहो जेको इश्कवा ॾाढो मशहूरवा इन्हीं दिनों सूरवा इन्हीं में सुरूरवा हो जैखे नींद ॾिनी तंहिंजा भाग जागिया इन्हें तंहिंखे नींद ॾिनी तंहिंजा भाग जागिया इन्हें जंहिंखे टेक ॾिनी उन्हीं टकर टागिया ओ इन्हीं जे चए कए ते मलियो मंसूरवा इन्हीं दिनों सूरवा इन्हीं में सुरूरवा हो इहो जेको इश्कवा ॾाढो मशहूरवा इन्हीं दिनों सूरवा इन्हीं में सुरूरवा हो तुझो शोलो जंहिंजो नालो शबाब आ इहो तुझो शोलो जंहिंजो नालो शबाब आ इहो जेको आशिकनि खे सॾींदो कबाब आ इहो जेको आशिकनि खे सॾींदो कबाब आ ओ मारे तोड़े कुर्ब करे मुखे मंसूरवा इन्हीं दिनों सूरवा इन्हीं में सुरूरवा हो करे दिल थी प्यार जोरी नजर ते भी जोर कोने करे दिल थी प्यार जोरी नजर ते भी जोर कोने बड़ी ते वञे बुखारी इहो कंहिं थोरो कोने बड़ी ते वञे बुखारी इहो कंहिं थोरो कोन तबीयत जिया तकाजा मोहब्बत जरूर वा इन्हीं दिनों सूरवा इन्हीं में सुरूर वा हो इहो जेको इश्कवा ॾाढो मशहूर वा इन्हीं दिनों सूरवा इन्हीं में सुरूर वा इन्हीं में सुरूर वा इन्हीं में सुरूर ज़बरदस्त। चलो उस्ताद बुखारी जी शाइरी हुजे ऐं असां वटि त टीम जा मेंबर गया आहिनि
उन्हनि खे दिलि ते टच न करे इहा ॻाल्हि थी नथो सघे न छो जो उस्ताद बुखारी शाइरी हूंदी एॾी कमाल जी आहे उहा तव्हांजे किथे न किथे दिलि जे कंहिं न कंहिं तार खे छेड़े ज़रूरु छॾींदी जी हा। सो ॾाढो ज़बरदस्त तव्हांजो आवाज़ु तव्हांजो अंदाज़ माशाल्लाह ऐं हिन सां गॾु गॾु असां वटि मतिलबु मुख़्तलिफ़ जेका सिलेक्शन हूंदी आहे हर माण्हू जो ॻाइण जो हिकिड़ो अंदाज़ बि पंहिंजो हूंदो आहे तव्हां जेको ॻायो था उहो पंहिंजी जॻह ते आहे पर तव्हांजी पसंदि बि हुन में गॾु गॾु शामिलु आहे जी त हुनखे तव्हांखे घणे क़दुरु फरमाइश कहिड़नि कलामनि जी कंदा आहिनि त तव्हां उस्ताद बुखारीअ जा चओ या जेके सूफ़ी कलाम उन्हनि जी वधीक फरमाइश माण्हू कंदा हाँ उस्ताद बुखारी जा भी चवंदा आहिनि सूफ़ियाना कलाम भी आहिनि सूफ़ियाना कलाम तव्हां पाण वधीक कहिड़ा ॻाईंदा आहियो सूफ़ियाना भी ॻाईंदा आहियूं मिक्स में सभु हलंदा आहियो माहौल खे ॾिसी करे माहौल खे ॾिसी करे अॼुकल्ह फरमाइश घणी माण्हू खे वधी आहे न इश्क त हर इंसान जे अंदरि मौजूदु जी आहे हा। उन इश्क जा जेके रंग घणा आहिनि हाँ हर माण्हू जो इश्क जेको आहे सो अलॻि अलॻि तरफ़ वञे थो पियो बहरहाल असां वटि जीअं तव्हां पंहिंजी फरमाइशूं कंदा आहियो फीडबैक ॾींदा आहियो असांजा जेके कलाम तव्हां ॿुधो था पिया शायदि थी सघे थो खोड़ शाइरियूं अहिड़ा कलाम हूंदा आहिनि जेके कॾहिं कॾहिं तव्हां किथे न बि ॿुधा हुजनि वरी जॾहिं तव्हां नवाण सां ॿुधंदा आहियो त तव्हांजे दिलि खे ॾाढो चवंदा आहिनि त छुई वेंदा आहिनि हलिया त इहो बि हिकिड़ो असां वटि राज़ आहे उहो हिननि जो मोहबतुनि जो ई आहे जेके मोहबतूं हूंदियूं आहिनि जिन खे दिलि में थोरी बि चवंदा आहिनि त कंहिंसां न कंहिंसां लॻाव हूंदो आहे त उनखे शाइरी उनखे मौसीक़ी उनखे अंदाज़ उनखे रुएर सभु दिलि खे ॾाढो अट्रैक्ट कंदा आहिनि ऐं हर हफ़्ते जेको प्रोग्राम असां कंदा आहियूं उन प्रोग्राम में खोड़ सारी मौसीक़ी जेका असांजे दिलि जे वेझो हूंदी आहे जेका असांखे शाइरी या हुजे या अंदाज़ हुजे पर कुझु नवाण ज़रूरु हुजे त अदालताफ़ वटि मौसीक़ीअ जे रंगनि में कुझु नवाण घणी आहे ऐं अॼु जेको हाणे असांखे कलाम ॿुधाईंदव में बि असां पहिरियों न ॿुधो हुजे पर ॾाढो बहितरीनु आहे सो उन्हनि जी रिहर्सल जे दौरान असां ॿुधो हुयो जंहिंमहिल मां बैक साइड ते वेठी तव्हां ज़रूरु ॿुधायो असांखे कलाम ऐं वक़्त जी नज़ाकत सां कुझु अहिड़ी आहे जो असां चवंदा आहियूं थोरा तकिड़ा कलाम थियनि त जीअं तव्हांजी अपीरेंस सभिनि खां वधीक हुजे जी हा। जीअं जे कचाई कामिल थिए वञ दर्द वदन जे दर जियरे कुसण कबूल करे वञ खायन संदे घर शराबिल जे शौक़ जा शराब जे शौक़ जा वठी उञा पियो पर पोई दुई नशो नीह नज़र गुर अॻियां गोलो चवे साजन करे सिंगार छो हम मिस्कीन मर थो साजन करे सिंगार थो मिस्कीन मर थो हे साजन करे सिंगार थो मिस्कीन मर थो पायगल गुलाबी हार छो पायगल गुलाबी हार छो मिस्कीन मर थो साजन करे सिंगार छो मिस्कीन मर थो हे साजन करे सिंगार छो मिस्कीन मर थो चोरी विधई ज़ंजीर दिल खे दामद वालियूं चोरी विधई ज़ंजीर दिल खे दामद वालियूं चोरी विधई ज़ंजीर दिल खे दामद वालियूं पिंगड़ा कुल्हण ते वार छो मिस्कीन मर थो हे बिगड़ा दुल्हन ते वार छो मिस्कीन मर थो पायगल गुलाबी हार छो मिस्कीन मर थो साजन करे सिंगार छो मिस्कीन मर थो हे साजन करे सिंगार छो मिस्कीन मर थो
लाली लाए लबन खे करी हथन खे हिनाई। लाली लाए लबन खे करी हथन खे हिनाई। लाली लाए लबन खे करी हथन खे हिनाई। गुलफाम गुल अनार छो मिस्कीन मर थो। ए गुलफाम गुल अनार छो मिस्कीन मर थो। पायगल गुलाबी हार छो पायगल गुलाबी हार छो मिस्कीन मार थो। साजन करे सिंगार छो मिस्कीन मार थो। ऐ साजन करे सिंगार छो मिस्कीन मार थो। कादिर बख्श जे अंगणी तो मोहब मेहर सां। कादिर बख्श जे अंगणी तो मोहब मेहर सां। कादिर बख्श जे अंगणी तो मोहब मेहर सां। ॾिसी दिल थी खुश बहार छो मिस्कीन मार थो। ॾिसी दिल थी खुश बहार छो मिस्कीन मार थो। पायगल गुलाबी हार छो पायगल गुलाबी हार छो मिस्कीन मार थो। साजन करे सिंगार छो मिस्कीन मार थो। साजन करे सिंगार छो मिस्कीन मार थो। छा ॻाल्हि ज़बरदस्त। हिन में त भई ॾाढी तारीफ़ हुई, मेकअप जी तारीफ़ हुई, गॾु परफ्यूम बि हुयो, अंदाज़ बि हुयो ऐं माशाअल्लाह तव्हां बि ॾाढो सुठो साथ ॾियो दादा, ज़बरदस्त। माशाअल्लाह कोशिशि ॾाढी सुठी आहे। छो जो असां त मतिलबु कुझु पाण बि न जहिड़े फील्ड सां जुड़ियल आहियूं त कुझु न कुझु सम्झ में ईंदो पियो आहे न त किथे का शइ सही थिए थी या नथी थिए। सो उन जे करे कुझु घणो ई असां लुत्फ़ अंदोज़ थियूं था। असांजो अंदाज़ सम्झण जो पंहिंजो आहे ऐं तव्हांजो ॿुधण जो अंदाज़ पंहिंजो आहे। सो बहरहाल तमामु बहितरीनु मुलाक़ात रही अदा तव्हां सां। ॾाढो सुठो प्रोग्राम रहियो तव्हां सां। मूंखे तमामु ख़ुशी थी तव्हांजो आवाज़ु ॿुधी करे। तव्हांखे कीअं लॻो अॼु असांजे प्रोग्राम में अची करे? माशाअल्लाह फर्स्ट क्लास। असां वटि खोड़ सारा माण्हू जेके चवंदा आहिनि अदी असांखे तव्हां रक़्स रूम में घुरायो, असांजे आवाज़ अंदाज़ खां तव्हां लुत्फ़ अंदोज़ थियो। त जॾहिं असां वटि हर हफ़्ते हिकु ॾिसो मां शुरू में बि इहा ॻाल्हि कई हुई त हीअ अंदाज़ ही जेके फ़नकार आहिनि असां वॾे अरसे खां कमु कनि था, पर कॾहिं कॾहिं कंहिं मंच ते पहुचण में हिकिड़ो वॾो टाइम वक़्तु लॻी वेंदो आहे। सो उन करे ॾाढो लुत्फ़ अंदोज़ थियासीं। लख तोरा तव्हांजा महिरबानियूं। ऐं मां हाणे वठां थी अलविदाई। तव्हां असांखे एंड में जेको कलाम ॿुधाईंदा सो तव्हां यादि करे छॾियो तव्हांखे कहिड़ो ॿुधाइणो आहे। जी त मां तव्हांखां हाणे वठां थी मोकिलाणी। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही सिहत रही त रक़्स रूम में वरी नेक्स्ट वीक में थींदो तव्हां सां मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। असांखे पंहिंजे फीडबैक खां ज़रूरु आगाह कजो त तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं थो लॻे ऐं उहे कहिड़ा फ़नकार उहे कहिड़ा जिन जो अंदाज़ तव्हां ॾिसणु ॿुधणु चाहियो था त उन्हनि खे असां इनवाइट कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। त ज़रूरु फीडबैक खां आगाह कजो। पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजी दुआनि में रखिजो। मूंखे यादि तेसिताईं अल्लाह निगहबान हिन बहितरीनु कलाम सां। प्यार भरे दो शर्मीले जिनसे मिला मेरे दिल को चैन कोई जाने ना क्यों मुझसे शर्माए कैसे मुझे तड़पाए। प्यार भरे दो शर्मीले नैन कोई जाने ना क्यों मुझसे शर्माए कैसे मुझे तड़पाए। प्यार भरे दो शर्मीले नैन
तुझसे बिछड़ न जाऊं, खो के तुम्हें मिलने की राह न पाऊं। ऐसा न हो जब भी तेरा नाम लबों पर लाऊं, मैं आंसू बन जाऊं। प्यार भरे दो शर्मीले कोई जाने ना क्यों मुझसे शर्माए, कैसे मुझे तड़पाए। प्यार भरे दो शर्मीले दिल ये कहे गीत में तेरे गाऊं, तू ही सुने और मैं गाता जाऊं। तू जो रहे साथ मेरे दुनिया को ठुकराऊं, तेरा दिल बहलाऊं। प्यार भरे दो शर्मीले कोई जाने ना क्यों मुझसे शर्माए, कैसे मुझे तड़पाए। प्यार भरे दो शर्मीले